लाणी लग नेशनल हाईवे ते पेश इमाम के पुर दौरान मज़ाहिमत ते गोली हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। हथियारबंदनि मोहम्मद कासिम बिरोही खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। ज़ख़्मी खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े जी एनसी दाख़िल कई वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं, हालाणी लग नेशनल हाईवे ते पेश इमाम खे फुर दौरान मज़ाहिमत ते गोली हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। हथियारबंदनि मोहम्मद कासिम बिरोही खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। ज़ख़्मी खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े जी एनसी दाख़िल कई वई आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कंदासीं। हालाणी लग नेशनल हाईवे ते पेश इमाम खे फुर दौरान मज़ाहिमत ते गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। हथियारबंदनि मोहम्मद कासिम बिरोही खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। ज़ख़्मी खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े जी एनसी दाख़िल कई वई आहे।